छा असां तारनि जी मिटी मां ठाहिया आहियूं? अज़ीम फ़ल्कियादान कार्ल सेगान हिकु भेरे चयो हो त काइनात असांजे अंदरि मौजूदु आहे। असां तारनि जे मवाद मां ठहियल आहियूं। असां काइनात जे लाइ पंहिंजो पाण खे ॼाणण जो हिकु तरीक़ो आहियूं। सवाल उहो आहे त कार्ल सेगान जेका ॻाल्हि कई उन जो मतिलबु छा हो? कार्ल सेगान इन ख़्याल लाइ इशारो करे रहियो हो त असांजे तबई जिस्म खे ठाहींदड़ ख़ाम माल या रॉ मटीरियल्स ॾूर हंधनि ते तारनि में पैदा थियो आहे। उहा ॻाल्हि कंहिं ख़्वाब जीअं लॻे थी, पर साइंसी तौर ते इन खे सम्झणु एतिरो सवलो न आहे। त पोइ इंसानी जिस्म जी कीमियाई जोड़जक छा आहे? असांजो जिस्म लॻभॻि 60 कीमियाई अंसरनि मां ठहियल आहे ऐं हिन में उन्हनि शयुनि जो शुमार न आहे जेके ॿाहिरि खां जिस्म जे अंदरि दाख़िल थियनि थियूं। उन्हनि 60 कीमियाई अंसरनि मां 4 सभ खां वधीक मिक़दार मौजूदु हूंदा आहिनि। असांजे जिस्म जो लॻभॻि 96% ऑक्सीजन, कार्बन, हाइड्रोजन ऐं नाइट्रोजन मां ठहियो आहे। तव्हां पक सां उहो ॿुधो हूंदो त असांजो जिस्म 60% पाणी ते आधारित हूंदो आहे। उनजो सबबु उहो आहे त ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन पाण में मिली करे पाणी खे ठाहिनि था। उहो पाणी बेतरतीब नमूने सां मौजूदु न हूंदो आहे, पर उहो असांजे जियो घरणनि या सेल्स में ज़ख़ीरो थिए थो ऐं रत जे बुनियादी जुज़नि खे ठाहे थो। तंहिंखां सवाइ उहो हाज़मे जे रस, पेशाब ऐं पगर जे बुनियादी जुज़नि खे ठाहे थो। उहो सननि मुश्कनि, चर्बी ऐं हॾियनि में बि मौजूदु हूंदो आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि जी शुरूआति उन वक़्त खां कयूं था जॾहिं ॿारनि में पाणी वधीक मिक़दार में हूंदो आहे ऐं जीअं जीअं असां वॾा थींदा वेंदा आहियूं, असांजे जिस्म जे अंदरि मौजूदु पाणी जो मिक़दार आहिस्ता आहिस्ता घटि थींदो वेंदो आहे। तंहिं हूंदे बि अमली तौर ते समूरनि वॾनि उज़वनि में पाणी जो मिक़दार वधीक हूंदो आहे। मिसाल तौर ते दिमाग़ जो 73%, फेफड़नि में 83%, मुश्कनि ऐं गुर्दनि में 79% पाणी हूंदो आहे। इन ॻाल्हि मां वाज़े थिए थो त पाणी पीअण ऐं पाणी सां भरियल रहणु केतिरो ज़रूरी हूंदो आहे। नाइट्रोजन अक्सर नामियाती मालिक्यूलनि या ऑर्गेनिक मालिक्यूलनि जिन में अमाइनो एसिड जेको प्रोटीन जो बुनियादी जुज़ो आहे उहो बि शामिल आहे, हिकु अहम हिसो आहे। प्रोटीन जिस्म खे कमु करण जी सघ मुहैया कनि था। इहे जियो घरणनि जे अंदरि मालिक्यूलनि जी अचवञ खां वठी करे हयातियाती कीमियाई रद्दअमलनि खे सर अंजाम ॾियण ताईं केतिरा ई अहम कमु कनि था जेके असांखे ज़िंदा रखंदा आहिनि। उनखां सवाइ प्रोटीन उहा क़ुवत आहे जेका असांजी सोच ऐं यादाश्त कहलाए थी। ॿिया अंसर जेके असांजे जिस्म खे कमु करण लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि उहे कैल्शियम, फास्फोरस, पोटाशियम, क्लोरीन, मैग्नीशियम ऐं सल्फर आहिनि। उन्हनि समूरनि अंसरनि जे समूरीन कमकारियुनि बाबति अञा ताईं ॼाण हासिल थी न सघी आहे, पर असांखे जेका ख़बर आहे उहो तमामु घणो दिलचस्प आहे। मिसाल तौर ते सोडियम ऐं पोटाशियम असांखे सोचण ते मजबूर कनि था। असबी घरड़ा या न्यूरॉन्स बर्क़ कीमियाई इशारनि या इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स जी मदद सां हिक ॿिए सां राब्तो क़ाइमु कनि था। जॾहिं को ख़ासि असबी घरड़ो ॿियनि खे पैगाम मोकिलणु चाहे थो त उहा ख़ासि रस्ते या चैनल खे खोले थो, जंहिंजे ज़रिए सोडियम पार थी करे जियो घरड़े में दाख़िल थिए थो। जॾहिं ॿिए असबी घरड़े सां राब्ते जो उहो समूरो अमल थी वेंदो आहे त उहो पोटाशियम जे जियो घरड़े खे ॿाहिरि कढी छॾे थो त जीअं असबी घरड़े जे अंदरि ई चार्ज खे तवाज़न में आणे सघे। बेशक इंसान धरती ते अकेली नामियाती मख़लूक न आहे। अक्सर नामियाती ज़िंदगी जे बाबति असांखे अञा ताईं ख़बर आहे त उहा ख़ासि अंसर मतिलबु कार्बन मां ठहियल आहे। इंसान कार्बन ते आधारित ज़िंदगी जी शिकिल आहे, पर कार्बन छो? उहो अंसर एतिरो ख़ासि छो आहे? उनजो सबबु उहो आहे त कार्बन जो एटम हिकु ई वक़्त ते 4 ॿियनि एटमनि सां ॿंधण या बांड ठाहे सघे थो। इन यगानी ख़ासियत सबबु कार्बन मालिक्यूलनि जहिड़ो कि DNA ऐं प्रोटीन जे डिघी ज़ंजीरनि खे ठाहे सघे थो जेका ज़िंदगी जो बुनियादु आहिनि। तंहिं करे जीअं तव्हां ॾिसी सघो था, कार्बन जा मुरकब तमामु घणा हर्फ़नि मौला आहिनि ऐं हर क़िस्म जे अंसरनि खे जोड़े सघनि था। जेकॾहिं कार्बन थोरो बि घटि लचकेदार हुजे हा त थी सघे थो त असांजो वजूद बि न हुजे हा। ऐं गैर अर्ज़ी या एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल ज़िंदगी बाबति कहिड़ो ख़्यालु आहे?
छा आदिसी मखलूक या एलियन भी कार्बन ते आधारित थी सघनि था? उहे मुमकिन तौर ते हिकु मुख़्तलिफ़ अंसर जहिड़ो कि सिलिकॉन मां ठहियल थी सघनि था, जेको कार्बन जे हिकु ई ग्रुप जो अंसर आहे। तंहिं हूंदे बि सिलिकॉन सां मसइलो उहो आहे त ऑक्सीजन सां ॿंधण वारी हालत में उहा नेरी शिकिल में अची वेंदी आहे। उहा अञा ताईं हिकु वॾो राज़ बणियल आहे त छा सिलिकॉन बि कार्बन जीअं लचकेदार बनावतनि खे ठाहे सघे थी। ॿिए तरफ़ आदिसी मखलूक हिकु नए अंसर ऐं अणदरियाफ़्त थियल अंसर मां ठहियल थी सघे थी।